अस्सलाम वालेकुम। फ़कीर सिकंदर अली अवां जी खिदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, कंहिं ग़लति कम खे कीअं रोकजे जीअं उहो ग़लति कमु वधे न, इहा ॻाल्हि हिन महिल तव्हांजे आॾो रखणु चाहियां थो। को बि किरदारु को ग़लति खणे त उन जे किरदार खे कीअं रोकजे जीअं उहो ग़लति किरदारु न खणे। दोस्तों, हिकिड़ो फ़क़ीर हुयो, उन जो दुकानु हुयो। गुज़र सफ़र लाइ बि दुकानदारी बि कबी आहे। फ़क़ीरनि जा सिलसिला आहिनि। के त सफ़ा दुनियादारी खे तर्क करे जबल वसाईंदा आहिनि, पहाड़ूं वसाईंदा आहिनि, या कंहिं अहिड़े वीरानी जे जॻह ते वञी ज़िक्र फ़िक्र कंदा आहिनि, पंहिंजे ज़िंदगी जा लम्हा पूरा कंदा आहिनि। पर के त फ़क़ीरनि जा बि क़िस्म हूंदा आहिनि। किन फ़क़ीरनि जो कहिड़ो रवियो, किन जो कहिड़ो। हिकिड़ो फ़क़ीर दरवेश हुयो जेको पंहिंजे माना फ़क़ीरीअ जे धुन में पंहिंजे बचड़नि लाइ हिलाल जी रोज़ी लाइ दुकानड़ो खोले पंहिंजे गुज़र सफ़र कंदो हुयो। उते को हिकिड़ो माण्हू आयो जेको माना हलो खणी आयो, माना सोन जो हलो, जंहिंजो 1.5 पाउ जेतिरो वज़न हुयो। का दोहरी हुई, का अहिड़ी शइ हुई जेको दोहरी हुई, जंहिंमें सोनी दोहरी वॾी हुई, जेका अहिड़े माना 1.5 पाउ जो वज़न रखे पियो। तो उहो खणी आयो त हुनखे चई त हीउ मूंखां वठि, हिन जा मूंखे पैसा ॾे। उन दौर जी नज़ाकत सां रेट बि हूंदा आहिनि। अहिड़े लेवल सां उन जो रेट 10,000 घुरियुसि त हुन ॾिसी फ़क़ीर चयो त ही त उन दौर जे नज़ाकत सां ही त लखनि जो आहे, ऐं माना किन 2-3 लखनि जो आहे। पर रही ॻाल्हि त तव्हां माना 10,000 में छो था ॾियो, छाजे लाइ था ॾियो? हुन चयो मूंखे ज़रूरत आहे, मां तंहिं करे ॾियणु आयो आहियां। हीअ तव्हां वटि हुजे ऐं माना मूंखे ज़रूरत आहे, हीअ शइ तव्हांजे लाइ हुजे। त फ़क़ीर हुनखे जवाबु ॾिनो ऐं उहो न वरितई। त फ़क़ीर जे दुकान में जॾहिं उहो ॿियो बि वठियो हो त हलियो वियो, त फ़क़ीर खां पुछा कई, साईं तव्हांखे त उहो सस्तो पियो ॾिए, तव्हां वटि पैसा बि हुया, पंहिंजो माना इन लेवल सां तव्हां वठो आहे। फ़क़ीर उते जेको जवाबु ॾिनो, उते हुनखे जेको ॿुधाई, हुनखे चई त हीउ जेको मूंखे 10,000 में ॾिए पियो, मूंखे लॻे थो त हीउ कंहिं चोरीअ जो मतां हुजे, ऐं माना तंहिं करे मूंखे माना 10,000 में ॾिए पियो। जेकॾहिं हिन खां आउं वठां हा त सुभाणे वरी ही वञी काथे न काथे का चोरी करे हा, वरी का न का शइ खणी अचे हा। पर जेकॾहिं हिन जी इहा शइ मार्केट में को बि न वठंदो, अॼु मूं जवाबु ॾिनोमांसि, वरी ॿिए कंहिं ॾे वेंदो उहो न वठंदो, टे ॾे वेंदो उहो न वठंदो, चौथे ॾे वेंदो उहो न वठंदो, पोइ हू उन शइ मां फासंदो त हीउ मूंखां को वठे त नथो। हाणे मां हू खई छो, चोरी कई मूं छो? इन करे त हू पोइ उन मां बाज़ ईंदो। जीअं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि अञा ॿुधाईंदो हलां त हीउ जेको मार्क शीटूं जेके आहिनि, मार्कूं बि पैसनि ते खपनि था। लाल कान बोर्ड जा जेको मार्कूं आहिनि उहे बि पैसनि ते खपनि थियूं, ऐं माना ॿियनि पैसनि ते, ख़ासि करे सिंध में जेके बि बोर्ड आहिनि उन्हनि जा मार्कूं पैसनि ते खपनि थियूं। त अहिड़े लेवल सां जेकॾहिं को पैसनि ते वठंदो त पोइ हिकिड़नि जो माना हक़ गज़ब थींदो। जेको सरमाएदार आहे उहो उहे शयूं वठी सघे थो, त पोइ इहो कमु अञा वधंदो वेंदो। पर जेकॾहिं हर कंहिं में शऊर अचे ऐं शऊर मुताबिक़ उहो न वठनि, ऐं हुननि खां जॾहिं उहो मार्कूं ख़रीद न कयूं वेंदियूं, त माना इहो कमु ईअं रुकिजी वेंदो। पर इहे इन लाइ असांखे पाण में उहा शऊर ऐं जुर्रत, ईमानी जुर्रत धारणी पवंदी। जीअं माना असांजे पाकिस्तान में, ख़ासि करे सिंध में, माना इहे मेरिट जे चई लताल करे ऐं उन में नौकरियूं बि खपायूं थियूं वञनि, उन्हनि जा पैसा वरिता था वञनि। ताज़ो हाणे माना 20,000 में, माना 20 लख में, ऐं 25-30 लखनि में हिकु SI जी सीट माना विकिरो थी आहे। पर जेकॾहिं असां उन में जेके पैसे वारा आहिनि, जेके जिन वटि पैसो आहे, उहे बि ईमानी तक़ाज़ा पंहिंजी रखंदे पैसनि सां पोइ इहे सीटूं न वठनि, त माना उहो कमु उते रुकिजी वेंदो, गुनाहनि जो सिलसिलो घटि थी वेंदो। ऐं असुली जेके माण्हू मयार मुताबिक़ जेके हक़दार आहिनि उन्हनि खे नौकरियूं मिली वञनि। मां त हीअं चवणु चाहींदुसि त पाकिस्तान थियण खां हिन महिल ताईं 73 साल पाकिस्तान जी ॼमार थी चुकी आहे, पाकिस्तान खे ठाहे थी चुको आहे। त हिन महिल बि इन में पंहिंजो नातरा जे लेवल सां तहक़ीक़ात कराए ऐं उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि, जिन जा पाकिस्तान थियण खां वठी हिन महिल ताईं उन्हनि जे कंहिं बि ख़ानदान मां को बि फ़र्द सरकारी नौकरी में न आयो हुजे। त अहिड़े लेवल सां उहा देता गॾु करे ऐं पाकिस्तान में जेके ईअं रहियल
रहियल जेके माना जेके घर ऐं जेके माना उहे फ़र्द जेके रहियल आहिनि जिन कॾहिं बि पाकिस्तान जे कंहिं बि इदारे में का सरकारी नौकरी न कई उहे उन्हनि घरनि जी तहक़ीक़ात करे माण्हुनि जी तहक़ीक़ात करे ऐं उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि त अञा बहितर कमु थींदो छो त उहे साॻा माण्हू जेके नौकरियुनि में अॻु में ई उन्हनि पीढ़ियुनि घणनि पीढ़ियुनि खां माना हुननि जा ख़ानदानी लेवल सां हुननि जा जेके माना इन में सरकारी नौकरियुनि में ईंदा था वञनि उहो मुसलसल उहे साॻा ई माण्हू ईंदा था वञनि ईअं न कजे ऐं नवां माण्हू आणजनि जेके जिन कॾहिं सरकारी नौकरी ॾिठी ई कोन्हे कॾहिं ॿुधी ई कोन्हे अहिड़ा माना अहिड़ा घर ऐं फ़र्द ऐं अहिड़ा माना इहे कुटुंब मौजूदु आहिनि जिन कॾहिं बि उन्हनि जो हिकिड़ो बि फ़र्द सरकारी नौकरी में कोन्हे उहे इन्हीअ करे रहिजी था वञनि त उहे माना उन्हनि माण्हुनि वटि एतिरा वसाइल कोन्हनि जो किथे सिफ़ारिश करे सघनि या एतिरा वसाइल कोन्हनि जो किथे रिश्वत ॾेई का सीट ख़रीद करे सघनि जिथे माना मेरिट जो लताड़ थिए थो उन मेरिट जे लताड़ जे माना जे पूराए लाइ को किथे या को पैसा ॾेई को उते पंहिंजे माना सीट हासिलु करे सघनि मगर मां त चवां थो त इहो मेरिट जे बुनियाद ते ॾिनो वञे ऐं असां सभिनी मुस्लमाननि खे ऐं दीन इस्लाम ते यकीन रखी पुख़्तो यकीन रखी ऐं अहिड़नि ग़लति कमनि खे रोकणो घुरिजे असां पैसनि ते का बि नौकरी न ख़रीद कयूं न की का माना अहिड़ी ग़लति माना इहे जेको मार्कूं बि ख़रीद न कयूं जॾहिं असां इहे न ख़रीद कंदासीं जॾहिं इहे असां में ईमानी कुवत जो जज़्बो जाॻंदो त पोइ इहे माना अज़ ख़ुदि मेरिट ते माना नौकरियूं मिलंदियूं ऐं माना अज़ ख़ुदि मेरिट ते इहे माना मार्कूं मिलंदियूं ऐं हक़ वारनि खे पंहिंजो हक़ मिलंदो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।